निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम ऐं खुलफाए किराम ऐं जमायत जा मोतबर हज़रात ऐं साम्हूं वेठल मान वारी इज़्ज़त वारी प्यारी जमायत सबूरी, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इंतिहाई ख़ुशी जो मौक़ो आहे जो अॼु तव्हां असां हिन मदरसे में जेको मदरसो जीअं मां ॿुधो फ़कीर साहिब खां त जामिया राशिदिया जी पहिरीं ब्रांच ही मदरसो आहे ऐं जेको मदरसो पीर साईं बादशाह जे ख़ासि महिरबानी सां सभई मदरसा पीर साईं जे महिरबानी सां हलनि पिया, पर हिन मदरसे ते ख़ुसूसी महिरबानी आहे जो हिते हिन मदरसे में जेको भी मोहतमिम मुक़रर थींदो आहे उन जे लाइ पीर साईं सरदार जो हुकुम मुबारक मोहर सां निकिरंदो आहे। ऐं अव्हां खे मां इहो अर्ज़ु कंदो हलां त अव्हां जे सागड़ जी जमायत जे लाइ हिन मदरसे जे लाइ पीर साईं सरदार हिन वक़्तु जंहिं आलिम जो इंतिखाब फरमायो आहे, मुंहिंजी मुराद उस्ताज़ुल उलमा साईं मुफ्ती मोहम्मद इस्माइल सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया आहे, जंहिंजूं जामिया राशिदिया में ख़िदमतूं ऐं नौशरो फेरोज़ में जेके ख़िदमतूं आहिनि आलिम सगोरा उन्हनि खां बख़ूबी वाक़िफ़ आहिनि। अवां जमायत खे बि इहो अर्ज़ु कंदो हलां, अल्लाह तबारक व तआला खेनि उहा मणिया ॾिनी आहे, उहा उस्तादी ॾिनी आहे जो अॼु जामिया राशिदिया में अक्सर उस्ताद उहे घणे भाङे साईं मुफ्ती साहब जा शागिर्द आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ही फ़कीर भी घणा किताब साईं मुफ्ती साहब वटि पढ़ियो जामिया राशिदिया में। अल्लाह ताला उन्हनि खे इहो मौक़ो ॾिनो आहे उस्तादीअ जो ऐं पंहिंजे इल्म खे शागिर्द जे तरफ़ मुंतक़िल करण जो, बेहतरीन उस्ताद ऐं आलिम ठाहिण जो। अहिड़े आलिम जो हिन सांगड़ जे मदरसे जे लाइ पीर साईं सरदार इंतिखाब फरमायो आहे, उन जी अवां जमायत खे मुबारक हुजे। ऐं अवां ॾिसो पिया थोरे ई वक़्त में ही हिन मदरसे में उहे रौनकूं बहाल थियूं आहिनि जेके रौनकूं साईं मुफ्ती दुरमोहम्मद रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में हुयूं। ऐं दुआ था कयूं इंशाअल्लाह अज़ीज़ पीर साईं सरदार जे महिरबानियुनि ऐं नज़र करम सां ही मदरसो पंहिंजे उरूज खे पहुचंदो इंशाअल्लाह अज़ीज़। हितां साल ब साल हाफ़िज़ ऐं आलिम निकिरंदा ऐं दरगाह पाक ते उन्हनि जी दस्तारबंदी थींदी। ऐं ही रौनक अवां ॾिसो पिया हिन मदरसे मां 5 आलिम सगोरा ऐं 3 हाफ़िज़ सगोरा जिन जी दस्तारबंदी थी। ऐं अवां जमायत खे गुज़ारिश आहे त अवां महिरबानी करे पीर साईं सरदार जो भी इहो हुकुम आहे त अवां जेके तव्हां जी ज़कात आहे, सदक़ात ख़ैरात, पीर साईं सरदार हुकुम फरमायो आहे त तव्हां पंहिंजे सिलसिले क़ादरिया जॾहिं पीर साईं सरदार पहिरें ॾींहं ते इहो हुकुम फरमायो त अवां सदक़ात
ज़कात ऐं ख़ैरात क़ादरी सिलसिले वारनि खे ॾियो। त असां थोरो परेशान थी वियासीं त पीउ साईं क़ादरी सिलसिले वारनि जे लाइ हुकुम फरमायो। क़ादरी सिलसिलो त तमामु घणो आहे, ॿियूं बि ख़ानकाऊं क़ादरी सिलसिले जूं आहिनि। पोइ त जमायत खे त आम हुकुम आहे, जीअं ख़्याल ईंदो आहे पाण में तबसरा बि थिया त पीउ साईं आम हुकुम फरमायो क़ादरी सिलसिले जूं ख़ानकाऊं घणियूं आहिनि। जेकर पीउ साईं ख़ासि पंहिंजनि मदरसनि जे लाइ हुकुम फरमाया त भलो हो। पोइ ॿिए ॾींहं ते पाण वरी वज़ाहत सां फरमायूं क़ादरी सिलसिले जा जेके असांजे सिलसिले जा मदरसा आहिनि उन्हनि सां तव्हां ताउन कयो। पीउ साईं दिलनि जा मालिक आहिनि, असांजे दिलनि जे राज़ खे मालूम कयूं ऐं ॿिए ॾींहं ते पोइ वज़ाहत सां फरमायूं जेके असांजा मदरसा आहिनि पंहिंजे सिलसिले जा मदरसा आहिनि। तंहिंजे करे ऐं पीउ साईं सरदार पाण बि अव्हांखे इहो अर्ज़ु कंदो हलां त साल ब साल पाण बि ज़कात कढंदा आहिनि ऐं उहा बि मदरसनि जे लाइ, ऐं हिन फ़क़ीर जे हवाले कंदा आहिनि त तव्हां ई मदरसनि में ज़कात विरहायो। अल्हम्दुलिल्लाह पीउ साईं सरदार इहो बि फरमायो त पहिरियां जेकी अव्हांखे नसीहत कंदो आहियां पहिरियां आउं पाण अमल कंदो आहियां। अल्हम्दुलिल्लाह पीउ साईं सरदार पंहिंजी ज़कात बि मदरसनि खे ॾींदा आहिनि। जमायत खे बि इहो हुकुम आहे तव्हां पंहिंजी ज़कात सदकात ख़ैरात ऐं पाण अची ताउन कंदा कयो हिननि मदरसनि सां। जॾहिं बि वक़्तु अचे तव्हां फ़ोन जो इंतज़ारु न कयो त को फ़ोन केरु तव्हांखे करे या मदरसे जो सफ़ीर को माण्हू तव्हां ॾे अचे, न, अमां पंहिंजो ज़हन ठाहियो। पीउ साईं सरदार जो हुकुम आहे, उन हुकुम ते अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे। पीउ साईं सरदार बि उहो ई फरमायो। अमां उन शइ खे मद्देनज़र रखंदे पाण मुरादो जेको अव्हां ॾींदव उनजो वधीक सवाबु आहे। अल्लाह ताला फरमायो नेकी ॾहूं उनखां मथे 100 700 अञा बि मथे अल्लाह ताला फरमायो त एतिरा दर्जा ऐं सवाब अता कंदो आहियां। पोइ बुज़ुर्गनि फरमायो त आख़िर 10 100 700 अञा बि मथे बुज़ुर्गनि फरमायो असुल में इहो ख़ैर करण वारे जे नियत जे हिसाब सां अल्लाह ताला दर्जा अता फरमाईंदो, सवाब अता फरमाईंदो। जेकॾहिं तव्हांखे फ़ोन थिए ऐं पोइ जेकॾहिं अव्हां हिन मदरसे में ॾियो उहो बि अव्हांखे सवाब मिलंदो, पर जेकॾहिं पाण मुरादो तव्हां हली अची तव्हां हिते ॾींदव उनजो तव्हांखे वधीक अजुर ऐं सवाब अल्लाह ताला अता फरमाईंदो। अव्हां हिन मदरसे सां ताउन कयो। अल्हम्दुलिल्लाह हिते दर्स निज़ामी जी बहितरीन तालीम हली रही आहे। हिफ़्ज़ शागिर्द माशाअल्लाह 70 जे क़रीब शागिर्द हिन मदरसे में दाख़िल आहिनि ऐं अव्हां जमायत जे लाइ ही मदरसो आहे। अव्हां जमायत खे इहा बि अपील आहे त पंहिंजा ॿार हिननि मदरसनि में दरगाह पाक जे मदरसनि में आणी छॾियो त जीअं हितां हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी जेका तालीमात आहे उन मां हू मुस्तफ़ीज़ थियनि ऐं दरगाह पाक जे तरीक़े खां वाक़िफ़ थियनि। अव्हां ॿियनि मदरसनि में छॾींदव उहे आलिम हाफ़िज़ त थींदा पर दरगाह पाक जे तरीक़े खां वाक़िफ़ न थींदा। पर जेकॾहिं दरगाह पाक जे मदरसनि में अव्हां छॾींदव त ज़ाहिरी इल्म सां गॾु दरगाह पाक जे तरीक़त खां बि वाक़िफ़ थींदा। तंहिंजे करे अव्हांखे गुज़ारिश कयां थो ऐं इंतिहाई ख़ुशि आहियां अॼु हिन मदरसे जूं रौनकूं ॾिसी करे, ही प्रोग्राम, ही दस्तारबंदियूं ॾिसी करे दुआगू आहियूं। अल्लाह ताला जामिया राशिदिया ऐं उनजे सभिनी ब्रांचनि खे बिलख़ुसूस हिन ब्रांच खे क़ाल अल्लाह ऐं क़ाल रसूल सां आबाद रखे।
हज़रत रोज़े धणी जे फैज़ सां आबाद रखे। अवां जमायत खे भी अल्लाह ताला खुश शाद ऐं आबाद रखे। ही जेके तकलीफ़ूं ऐं जेके परेशानियूं पाण खे आहिनि, इन जो हिकिड़ो सबब त इहो आहे त असां माण्हू ज़कात सारे संभारे न कढंदा आहियूं। ज़कात ॾियण सां माल में बरकत पवंदी आहे ऐं अल्लाह तबारक व तआला राज़ी थींदो आहे, बरकत पवंदी आहे। असां माण्हू सम्झंदा आहियूं जजी दौलत बरकत आहे। जेकॾहिं फसल कणक या फुटी वधीक लहे सम्झंदा आहियूं त बरकत आहे, ऐं घटि लहे त पोइ चवंदा आहियूं त बरकत कान्हे। पर बुज़ुर्गनि ऐं आलिमनि फरमायो त बरकत घणी दौलत जो नालो नाहे, बल्कि बरकत इन शइ जो नालो आहे जो थोरी दौलत में अल्लाह साईं नफ़ो घणो ॾे। दौलत थोरी नफ़ो घणो कीअं? मिसाल, हिकिड़ो माण्हू आहे जेको ॾींहं में 5000 रुपया कमाए थो। 5000 कमाए घर आयो, ख़बर पई त पुट ही नुक़सान कयो आहे, 2000 जो हरजी थियो हमरा। उहे पुट जे नुक़सान में 2000 भरे ॾिनई। ख़बर पई त घर वारी बीमार आहे, फिलाणो अज़ीज़ बीमार आहे, उनखे खणी अस्पताल पहुतो, टेस्टूं थियूं, दवा वरतई, 5000 जो बिल आयो। कमाई 5000 पर ख़र्च 7000 थी विया। ॿिए पासे हिकिड़ो माण्हू आहे जेको 1000 रुपया कमाए आयो ऐं उन 1000 मां 700 रुपए जो हुन पंहिंजे लाइ, मज़दूर माण्हू 1000 कमाईंदो आहे, 700 रुपए जो पंहिंजे लाइ उन अटो लूणु बसर जेका बि मज़दूर माण्हू रोज़ाने जे हिसाब सां पंहिंजे घर जे लाइ सीधो वठंदो आहे, उहे वरतई। 300 रुपया बचाई, घर आयो, न को हर्ज, न को नुक़सान, न का बीमारी। अल्लाह साईं उहे 700 1000 मां 700 उनखे नसीब भी कया जेके उन पंहिंजे पेट में खाधा। 300 रुपया उनखे बचा, हुन 5000 कमायो, 2000 जेब ॾिनई। बुज़ुर्गनि फरमायो इन शइ जो नालो बरकत आहे त थोरी दौलत मां अल्लाह नफ़ो घणो ॾे। तंहिंजे करे अवां इहो न सम्झो ज़ाहिर आहे त माण्हू ज़कात जॾहिं कढंदो आहे चवंदो आहे वञ 10 लख रुपयनि मां जेकॾहिं ऐं हेतिरी ज़कात कढां, हेॾो वॾो पैसो मुंहिंजो हलियो वेंदो, पैसा त मुंहिंजा घटि थींदा। ईअं कोन्हे को, बल्कि ज़कात ॾियण सां बरकत पवंदी आहे। उहा बरकत कीअं थी पवे, उहा अल्लाह तबारक व तआला जे इल्म में आहे। तंहिंजे करे ॾियण सां उन दौलत में बरकत पवंदी ऐं उन सां माण्हू खुटंदो कोन। ऐं ज़कात न ॾियण जे करे ए मुसीबतूं, ए शामतूं, ए तकलीफ़ूं, ए बीमारियूं, ए हर्ज माण्हू खे भरणा पवंदा। तंहिंजे करे अल्लाह उनजे रसूल जो हुकुम आहे, पीसी सरदार बि इन बाबति ताक़ीद फरमायो आहे, अवां ज़कात सारे संभारे ॾींदा कयो। हिकिड़ो सबब इहो आहे जो ज़कात नथा ॾियूं, ऐं ॿियो सबब इहो आहे जो असां दरगाह मुबारक जो जेको तरीक़ो आहे, जेको हुकुम आहे ख़ासि, उहो इहो निमाज़ ऐं ज़िक्र जी पाबंदी नथा कयूं, जंहिंजे करे बरकतुनि खां महरूम आहियूं, जंहिंजे करे जमायत खे अॼु तकलीफ़ आहे। अॼु बि जेकॾहिं असां पाबंदी सां ज़िक्र कयूं, जेको ज़िक्र असांखे हज़रत रोज़े वारे ॾिनो आहे, पाबंदी सां ज़िक्र कयूं, इंशा अल्लाह अज़ीज़ निमाज़ क़ाइम कयूं, पाबंदी सां ज़िक्र कयूं, ऐं दरगाह मुबारक जो जेको हुकुम आहे, जेको बि हुकुम आहे, ऐं दरगाह मुबारक तां जेको हुकुम थींदो आहे, उहो तव्हां असांजे भलाई जे वास्ते हूंदो आहे।
पीसे सरदार छटदणी बादशाह रहमतुल्लाह अलैह पांजे के खिताब में फरमायो त असां अमा बाबत सोच विचार करे पोता के मशवरो दींदा आयूं। अल्लाह अकबर कबीरा। त दरगाह मुबारक जो जेको भी हुकुम आहे वो बगैर सोच ही विचार जे कबूल करे उन जे मथा जेकॾहिं असीं अमल कंदासूं इहो भी अर्ज कंदो हला फैसला थींदा आहिनि। वो फैसलन जे मामले में मानू घणियूं चिमे गोयूं कंदा आहिनि यार ही थियो मुखे कस लगी। जवाद सबूरी दरगाह मुबारक जा जेके भी चूंडियल मानू जेको फैसलो कन भली तोखे ज़ाहिर में कस लगे तू दिल से उन फैसले के कबूल कर। दरगाह मुबारक जो हुक्म ही फैसलो समझी कबूल कर तोखे कस न लगंदी। अल्लाह तबारक व तआला हजरत रोजे वारे जे बरकत से तोखे कसर अता फरमाईंदो। इनमें कस न हुंदी आहे। इहा असां जी घट सोच आहे जेके असी कस समझंदा आहियूं। दरगाह मुबारक जो जेको भी फैसलो आ जेको भी हुक्म आ उनके कबूल कयूं बगैर चूं चिराजे ऐं नमाज ऐं जिक्र के कायम कयूं। इंशाअल्लाह अज़ीज इन जहान में भी सुरखुरू थींदासूं ऐं अगे जहान में भी हजरत रोजे धनी जे भाकुर में हूंदासूं उन जी जमायत में हूंदासूं। अल्लाह ताला तमाम असां सभिनी खे अमल जी तौफीक अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।